जयराम जी की। अॼु तारीख़ 16 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे निश्चो करियो। स्वामी लीलाशाह महाराज फरमाइनि था त MA पढ़ण में 16 साल लॻी था वञनि त पोइ हिन आनंद खे सम्झण ऐं प्राप्त करण में बि वक़्तु लॻंदो। सत्संग करियो त आनंद जो मार्ग पाईंदा। निश्चो करणु घुर्जे त मुक्ति हिन जन्म में ई पाईंदासीं। दुनिया मुसाफ़िर खानो आहे ऐं असीं मुसाफ़िर खे मोह कोन थींदो आहे। उन में इहा भावना थींदी आहे त मुसाफ़िर खाने जूं शयूं मुंहिंजे कम लाइ आहिनि, पर मुंहिंजूं कीन आहिनि। संसार बि ईअं ॾिसणु घुर्जे। जयराम जी की। जहाँ सतबुद्धि तहाँ संपत नाना। जयराम जी की। चिंता खे अंदरि अचणु न ॾियो। चिंता बीमार करे छॾे थी ऐं केतिरनि खे मारे छॾे थी। सुठनि वीचारनि सां चिंता खे भॼाए छॾियो। जयराम जी की।